शादी की खुशियों के रंग ड्रीम ड्राई के संग ब्राइड एंड ग्रूम के लिए जूनियर बेस्ट पार्लर ड्रीम ड्राई फॉर मेन एंड वुमेन। Dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. There's a time that I remember when I did not know no pain. When I believed in forever, and everything would stay the same. Now my heart feels like December. Will somebody say your name? Cause I can't reach out to call you, but I know I will one day. Hey, everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey. Everything will be alright. Go and raise your voice and say, hey. Here's to the ones that we got. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. There's a time that I remembered when I never felt so lost. When I felt like all the hatred was too powerful to stop. Ooh, yeah. Now my heart feels like an ember, and it's lighting up the dark. I'll carry these torches for ya, that you know I'll never drop. Yeah. Everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey. Everything will be alright. Go and raise your voice and say, hey. Here's to the ones that we got. Oh. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Do, 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 do.
नासिक जा शर्मा जी महाराज असां सां गॾु आहिनि। उहे बि नासिक जे अंदरि सामाजिक कार्य कंदा आहिनि ऐं माना जेको उन्हनि जो कर्म आहे उहे त उहो सभु कंदा आहिनि, पर गॾो सोशल वर्क बि ॾाढो कंदा आहिनि। चेस जा माना चेस जे अंदरि बि चैंपियन आहिनि, ॿारनि खे चेस बि सेखारींदा आहिनि। त मां पवन जी खे विनंती थो कयां त सुनील महाराज शर्मा खे स्टेज ते खणनि। ऐं महाराज स्वामी थोरो वक़्त जो तक़ाज़ो आहे त थोरो इन शॉर्ट कजो। हाणे मां थोरे में कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि। हरिओम, जय झूलेलाल। हा हा, यस, जय झूलेलाल। जय झूलेलाल। जेके माण्हू प्रोग्राम ॾिसनि था उन सभिनि खे मां नमस्कार थो कयां ऐं उन सां गॾु ॾियारी जूं तव्हां सभिनि खे मां लख लख वाधायूं थो ॾियां कि इहे ईंदड़ ॾियारी तव्हांजे घर में ख़ुशियूं वठी अचे, खणी अचे। तव्हांखे जेके जेके मनोकामनाऊं आहिनि उहो माता महालक्ष्मी, माता सरस्वती, भॻवान गणपति तव्हांजूं पूरियूं करनि। इहे मुंहिंजे तरफ़ां मां तव्हांखे वाधायूं थो ॾियां ऐं भॻवान खे प्रार्थना थो कयां। हाणे जेको विषय हले पियो इहो हिकिड़ो सामाजिक विषय आहे कि ख़र्च वॾो थिए थो। असां सम्झूं था कि ख़र्च जाम आहे, पर छो थो थिए? छाकाणि त असां संस्कार पंहिंजा घटाईंदा विया आहियूं। ऐं मूंखे तमामु ख़ुशी आहे कि मां सिंधी आहियां ऐं सिंधियुनि जो हिकिड़ो अहिड़ो संस्कार आहे उहो असांजे वॾनि खां हर पीढ़ीअ में रहंदो आयो आहे। उहो वॾनि खे पहिरें पवण जो संस्कार। असां ॿाहिरि वञूं किथे बि या दुकान ते ईंदा आहिनि माण्हू, पंहिंजे वॾनि खे पहिरें पई ईंदा आहिनि। त उहो हिकिड़ो वॾो संस्कार आहे असांजो ऐं हिन ई संस्कार में असां यशस्वी थियूं था। हिनजी स्मृति बि चए थी कि अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम। भाई 4 ॻाल्हियूं अगरि तव्हां पंहिंजे वॾनि खे पहिरें पोइ था, घर में कोई ब्राह्मण अचे थो, संत अचे थो, गुरु अचे थो, उनखे तव्हां पहिरें पोइ था त तव्हांजे जीवन में 4 ॻाल्हियुनि जी प्राप्ति थींदी। पहिरियों तव्हांजी उमिरि वधंदी, तव्हांखे विद्या जी प्राप्ति थींदी। टियों तव्हांखे यश जी प्राप्ति थींदी ऐं तव्हांजो बल वधंदो। त नंढो संस्कार आहे इहो, पर इहो मुंहिंजे सॼे सिंधी समाज में आहे। हिनजो मूंखे फ़ख्रु आहे कि सिंधी समाज में इहो संस्कार अॼु ताईं हलंदो आयो आहे। थोरो घणो आहे, जेकी नई पीढ़ी आहे उहो थोरी घटि थी करे, पर जेके झूना माण्हू आहिनि उहे अॼु ताईं पहिरें पवंदा आया आहिनि। ॿी ॻाल्हि, संस्कार जो छो करणु खपे त संस्कार को इहा साधारण ॻाल्हि न आहे। संस्कार करण खां अॻु में कुझु असांखे ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं आहिनि। त पहिरियों छा कंदा आहिनि? अग्नि जी पूजा थी वेंदी आहे। प्रत्येक हर कंहिं संस्कार में हवन ज़रूरी थींदो आहे। तव्हां कहिड़ो बि संस्कार ॾिसो उनमें हवन थींदो आहे, अग्नि जी पूजा थींदी आहे। ॿियो, प्रार्थना ज़रूरी आहे। भॻवान खे असां प्रार्थना कंदा आहियूं कि असांजो इहो संस्कार जेको आहे उहो यशस्वी थिए। उन करे प्रार्थना थी वेंदी आहे। ॿियो, वॾनि जो आशीर्वाद पहिरियों वठंदा आहियूं, सम्झो गुरुअनि जो आशीर्वाद वठंदा आहियूं। इहो बि हिकिड़ी ज़रूरी थिए। चौथी ॻाल्हि थींदी आहे अभिषेक, कि पाणीअ सां असांजे यजमान जे मथां मस्तक ते असां छंडा विझंदा आहियूं मंत्रनि जे द्वारा, ताकि जेको अशुभ हुजे उहो अशुभ हुन में निकिरी वञे। जल में हिकिड़ी वॾी ताक़त आहे। कहिड़ी ताक़त आहे? त अशुभ जो प्रभाव जेको आहे उहो जल करे छॾींदो आहे। भूत पिशाच जो निराकरण कंदो आहे। उन करे तव्हां ॾिठो हूंदो त ॿारो थी वञे उन खां पोइ बि माण्हू ब्राह्मण चवंदो आहे तूं सनानु करे अचु, या असां जे सर ते वेंदा आहियूं, सर मुंहुं मोटंदा आहियूं त असां सनानु कंदा आहियूं। उन जो कारण इहो आहे कि अशुभ जो संस्कार असांजे हिन मां निकिरी वञे। ॿियो, छो सनानु कजे असां सर ते उथी अचूं? पहिरियों मेडिकल साइंस जेकी हुई उहा मेडिकल साइंस एतिरी डेवलप थियल नहीं। माण्हुनि खे काई न काई बीमारी हूंदी, बीमारी जो पतो बि माण्हुनि खे पवंदो न हो। जेॾी महिल अग्नि संस्कार थींदो हो त जीवड़ा उॾामंदा हुआ, उहो माण्हूअ जे शरीर जे मात में ईंदा हुआ त वरी उहो बीमारी हुनखे न थिए। इन करे घर में अची पहिरियों निम जा पता, उते मसाणे में निम जो वण हूंदो, निम जा पता खाया वेंदा हुआ ताकि जीवड़ा जेके हुजनि वात में मरी वञनि। ऐं घर में अची सनानु कयो वेंदो हो। उन जो कारण इहो ई हो कि जीवड़ा मरी वञनि।
कपिड़ा सॼा पाणीअ में पिसाए रखिया वेंदा, पर अॼु असां टाइम कोन्हे कंहिंखे, उन करे कोई बि माण्हू घर में वञी सनानु नथो करे, सिधो ई पंहिंजी दुकान ते हली थो वञे। त इहो सनान जो इम्पोर्टेंस उन में हो। ॿियो, संस्कार करण में कहिड़े पासे मुंहुं कजे, इनखे बि हिकिड़ी इम्पोर्टेंस आहे। पूरब ते सूर्य जी दिशा आहे, उन करे पूरब ते असां कयूं। उत्तर जेको आहे स्वर्ग जी दिशा आहे, त उत्तर ते पूरब या उत्तर इन्हनि दिशाउनि में वेही करे संस्कार कया वेंदा। टियों आहे मुहूर्त जी ॾाढी आवश्यकता हूंदी, भई शुभ मुहूर्त में असां पंहिंजो कार्य सिद्ध कयूं। अॼु बि माण्हू गुज़ारे वेंदा आहिनि, पंचकूट ॾिसंदा आहिनि, कंहिंखे हिते त्रिपाद नक्षत्र ॾिसंदा आहिनि, असां सिंधी जेके आहिनि पंचक ॾिसंदा आहियूं, छो उहे अशुभ आहिनि, त उन अशुभ जो बि निवारण पूजा जे मार्फत थी वेंदो आहे। शादी कंदा आहियूं त मुहूर्त कढंदा आहियूं। मुहूर्त छो कढिजे, त मुहूर्त जेको आहे उहो शुभ थींदो आहे। शब्दनि में वॾी ताक़त आहे, ध्यान में रखिजो। शब्द जेके आहिनि, असां जेको ॻाल्हायूं था, जेको ॿुधायूं था, उनमें हिकिड़ी वॾी ताक़त हूंदी आहे। मंत्रनि में ताक़त आहे। हिकिड़ो नंढो उदाहरण मां तव्हांखे ॿुधायां थो कि हिकु दफ़ो नेपोलियन जे टाइम जो इहो उदाहरण आहे। नेपोलियन जी बटालियन हुई, उहो बटालियन हिकिड़े ब्रिज जे मथां हले पई। उहो ब्रिज में पाद चाप थियनि पिया, 1 2 1 2 1 2 1 2 करे, ऐं पाद चाप जा आवाज़ थियनि पिया। सॼी बटालियन जो बटालियन हली, ऐं जेॾी महिल उन ब्रिज जे विच में उहो आई त ब्रिज टुटी पई, ब्रिज टुटी पई, ऐं केतिरा ई बटालियन जा माण्हू जेके आहे उहे पाणी में वही विया। हिन मथां नेपोलियन हिकिड़ी कमेटी ठाही कि भई तव्हां ॿुधायो कि किथां थियो इहो ॻाल्हि। त उन्हनि खे ख़बर पई, अभ्यास कयूं त इहो जेको आहे पादचाप जेको हले पियो, ध्वनि जेकी निर्माण थी, उन ध्वनिअ जे करे इहे ब्रिज किरी पई आहे। उनजी तरंग एतिरा ज़ोरदार आहे कि उन मां माण्हू जेकी ब्रिज टुटी पई ऐं माण्हू वही विया। त शब्दनि में वॾी ताक़त आहे। ऐं असांजे शरीर में बि असां शब्द छो था ॻाल्हायूं, आकाश तत्व जो इहो कमु आहे। तव्हां ॾिसंदो वात में तव्हांखे गैप ॾिनल आहे, इहे गैप न हुजे हा त असां ॻाल्हाए न सघूं आहे। मुंहुं जेको आहे उहो आकाश तत्व आहे, ऐं उन करे असां ॻाल्हाए सघंदा आहियूं। पृथ्वी ऐं आकाश जे अंदरि बि गैप आहे, उन करे शब्द जेके आहिनि उहे घुमंदा आहिनि, तरंग जेके आहिनि उहे माण्हू खे मिलंदियूं आहिनि। ऐं असां जेॾी महिल शुभ तरंग ईंदी आहिनि त तव्हांजा वीचार सुठा हूंदा, तव्हां सुठा संस्कार थियल हूंदा, त शुभ तरंग तव्हांखे मिलंदियूं। त तव्हां संस्कारित न आहिनि उहे, त तव्हांखे अशुभ उहे जेके आहिनि, अयोग्य जेके तरंग आहिनि उहे तव्हांखे मिलंदा, ऐं तव्हांजो जीवन जेको आहे उहो सफलो न थी सघंदो। उन जे वास्ते संस्कार आहे। संस्कार जो छो करणु खपे, त असांखे बुख आहे, ॿार थियनि, इहा असांजी जिज्ञासा हूंदी आहे। मच्छर माण्हू जे अंदरि हूंदो आहे, यूस आहे, प्रभुत्व असां चाहींदा आहियूं कि मां कुझु करे ॾेखारियां, मां आहियां। मां जेको आहे उन मां हूंदी आहे, माण्हू लोभ आहे, अहंकार आहे, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि अशुभ ॻाल्हियूं आहिनि। त इन्हनि खे दूरि करणो हुजे त असांखे संस्कार जी ज़रूरत आहे। संस्कारनि जे माध्यम सां 3 दोष निकिरी वेंदा आहिनि। पहिरियों दोष कहिड़ो आहे? पहिरियों संस्कारनि जो दोष कहिड़ो आहे कि दोष मार्जन थींदो आहे। कोई तव्हांजे अंदरि दोष आहे त उहो निकिरी वेंदो। ॿियो आहे अतिशय धन, भई तव्हांखे प्लस पॉइंट तव्हांजे सां जुड़नि, उनजे वास्ते संस्कार हूंदो आहे। ऐं टियों हूंदो आहे हीनांग पूर्ति। तव्हांजी जेकी घटिताऊं आहिनि, इहे घटिताऊं तव्हां में दूरि थी वञनि, उनजे वास्ते संस्कार कयो। ऐं हिकिड़ो नंढो उदाहरण तव्हांखे ॾियां थो। जीअं कणिक तव्हां सोईंदा आहियो त कणिक मां तव्हां छा कढंदा आहियो? कणिक मां असां पथर कढंदा आहियूं। तिनका हूंदा आहिनि, तिनका करे निकिरी कंदा आहियूं, माना कणिक जा दोष मार्जन थी विया। पोइ पथर कढणु, तिनका कढणु, माना कणिक मां असां उनजा दोष मार्जन करे छॾिया। वरी पोइ छा कंदा आहियूं? उन कणिक खे कुटींदा आहियूं, कुटींदे में भत ठही वेंदो आहे। पीसींदा आहियूं त असां फुल्को पचाए सघंदा आहियूं। फुल्के किथे रखंदा आहियूं? अग्नीअ ते रखंदा आहियूं। माना अग्नीअ ते रखियो त कणिक जो असां प्लस पॉइंट, अतिशय धन हुनखे ॾिनो, उनखे प्लस पॉइंट असां करे वियासीं। टी ॻाल्हि जेकी हूंदी आहे
वरी हुन में हीना मुकुर्ती अञा कुछ घटितायूं आहिनि कणिक जे अंदरि, हुन अटे में अञा कुछ घटितायूं थियूं अचनि। कहिड़ी घटितायूं आहिनि? उन में लूणु मिर्च विधो त असांजो लूणु मिर्च जो फुल्को ठही वेंदो आहे। उन में तव्हां खंडु विझंदो या ॻुड़ विझंदो त लोलो पचिजी वेंदो। माना उते जेकी कणिक आहे उहो परिपूर्ण थी थिए। अहिड़ी तरीक़े सां माण्हूअ खे परिपूर्ण करण जे वास्ते संस्कार आहिनि। इहे तव्हां ध्यान में रखिजो। संस्कार सां व्यक्तिअ जो विकास थींदो आहे, संस्कार सां व्यक्ति विकास थी मनुष्य जो कल्याण थींदो आहे, मनुष्य जो कल्याण थी करे समाज ऐं सारे विश्व जो कल्याण थींदो आहे। ये एतिरो उन में संस्कारनि में असांजे डेप्थ आहे ऐं उन करे संस्कार जेके आहिनि इहे तमामु ई असांजे ज़रूरी आहिनि। लिटरेट करणु माण्हूअ खे, असांजा जेके जजमान आहिनि उन जजमाननि खे लिटरेट करण जो कमु केरु थो करे? इहे ब्राह्मण जो पहिरियों कर्तव्य आहे कि तव्हां पंहिंजे जजमान खे लिटरेट कयो। समय समय ते उनखे ध्यानु ॾियोसि भई ईअं न हीअं थियणु खपे, हीअं न हीअं थियणु खपे। त असां समाज खे लिटरेट कंदासीं तॾहिं समाज जेको आहे उहो अॻिते वधी सघंदो। ऐं उन जे करे असां वटि ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि छा आहे, जॾहिं माण्हू गुज़ारे वेंदो आहे त असां जेको आहियूं उते गरुड़ पुराण रखंदा आहियूं। गरुड़ पुराण रखण सां तव्हांखे छा छा करणु खपे, छा न करणु खपे, सॼो गरुड़ पुराण जे अंतर्गत लिखियो वियो आहे। ऐं मनुष्य खे गरुड़ पुराण उन वक़्तु ज़रूरु पढ़णु खपे, छो उन में तमामु ई अद्भुत अद्भुत ॻाल्हियूं उन में ॾिनल आहिनि जेके ॿिए समय ते असां पढ़ी न सघंदा आहियूं। मनुष्य जो साह कीअं थो निकिरे इन जे बारे में बि गरुड़ पुराण में लिखियो वियो आहे। असांजे शरीर में 10 प्राण आहिनि। 5 प्राण जेके आहिनि उहे मुख्य प्राण आहिनि ऐं 5 प्राण जेके आहिनि उप प्राण आहिनि। पहिरियां कहिड़ा आहिनि? प्राण, अपान, समान, उदान, व्यान। इहे जेके आहिनि इहे असांजे शरीर में मुख्य प्राण आहिनि। इहे प्राण आहे उन जे करे शरीर हले थो। जे प्राण निकिरी वञनि त असांजो शरीर न हलंदो। त पहिरियों छा थींदो आहे? समान जेको आहे, समान जेको प्राण आहे इहो निकिरी वेंदो आहे। असांजे पेर मां साह निकिरी वेंदो आहे। धीरे धीरे समान जो कमु छा आहे? बॉडीअ खे कंट्रोल में रखणु, उनजो तापमान जेको आहे उहो इक्वल रखणु समान जो कमु आहे। पोइ इहो समान जेको आहे उहो धीरे सां निकिरी वेंदो। 24 मिंट लॻंदा आहिनि पूरे शरीर मां समान निकिरी वञण जे लाइ। 24 मिंट लॻंदा आहिनि। 48 खां 64 मिंटनि ते ॿियो जेको आहे प्राण निकिरी वेंदो आहे। प्राण निकिरी वेंदो त माण्हू खे सॼी क्रियाउनि बंदि थी वेंदी आहे। उन खां पोइ 6 खां 12 कलाक जे अंदरि उडान निकिरी वेंदो आहे ऐं अपान जेको आहे 8 खां 18 घंटनि जे विच में निकिरी वेंदो आहे। धीरे धीरे इहे अहिड़े नमूने सां उहो प्राण जेके आहिनि निकिरी था वञनि ऐं पोइ शरीर जेको आहे निश्चेष थी थो वञे, उन में साह रहे नथो। इहा ॻाल्हि असांखे ध्यान में रखणु खपे। व्यान वायु जेको आहे इहो ॾाढो पंहिंजे शरीर में जेकी बि क्रियाऊं थियनि थियूं उहो व्यान वायु जे माध्यम सां थिए थो। अन्न पचे थो या असां ॿी बि जेकी क्रिया मल निकिरे थो शरीर मां, उनजो सारो कारोबार व्यान वायु जे मथां आहे। ऐं अख मां, नान मां, कननि मां, नक मां, सम्झो उहे सभु मल जेके आहिनि उहो व्यान वायु उते पहुचाईंदो आहे, उते उहो कढंदो आहे ॿाहिरि। त उनजी हिकिड़ी इम्पोर्टेंस आहे। धनंजय वायु जेको आहे उहो सॼे शरीर में रहंदो आहे। माण्हू को बि उहो शरीर में छॾींदो न आहे, उहो उते जो उते वेठो हूंदो आहे, सॼे शरीर में हूंदो आहे। ऐं उन खां पोइ जेको कुर्म वायु आहे, असां अखियूं हेठि मथे था कयूं, उहो कुर्म वायु जे करे असांजे अखियूं जेके आहिनि हेठि मथे थी वञनि। जी थोरो ॿ टे ॼणा अञा वेठा आहिनि। ठीक है, ओके, ठीक है। धन्यवाद।